डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद, असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद बाबर खान निज़ामानी सां गॾु काज़ी अहमद लॻ ॾेराण ॻोठ में फ़क़ीर मियांदाद कोट ते क़ाइम सिंध सींगार म्यूज़ियम ऐं लाइब्रेरी जो दौरो कयो, जिते हिन म्यूज़ियम ऐं लाइब्रेरी खे सहेड़ींदड़ फ़क़ीर मियांदाद सैलानी जी महिनत, शौक़, इल्म, अदब ऐं सिंध जी सक़ाफ़त सां चाह खे ॾिसी खेसि दाद ॾींदे चयो त म्यूज़ियम में अचण ऐं मुशाहिदे बाद जेकॾहिं ईअं चइजे त हिकु पासे शाह जो रिसालो किताबनि में आहे त ॿिए पासे रिसाले खे मिसाली करे साम्हूं पेश करणु फ़क़ीर मियांदाद चांडे जो तारीख़ी कारनामो आहे त इन में को वधाउ न थींदो। हिन चयो त लतीफ़ साईं शाइरीअ में जिन शयुनि जो ज़िक्र कयो आहे उन्हनि शयुनि खे वॾी महिनत सां हथु करे म्यूज़ियम जोड़णु कमाल दर्जे जी लतीफ़ सां, सिंध सां ऐं सक़ाफ़त सां मुहबत आहे। हिन इहो बि चयो त म्यूज़ियम ऐं लाइब्रेरी में फ़क़ीर मियांदाद जे फ़र्ज़ंद रिज़वान चांडियो पारां भिटाईअ जी शाइरीअ खे शयुनि सां तशबीह ॾेई ॿुधाइण में संदसि क़ाबिलियत बि कमाल जी आहे। इन मौक़े ते फ़क़ीर मियांदाद चांडियो पारां आयल महिमाननि खे सिंध जी सूंहं अजरक तोहफ़े तौरु ओढाई वई। दौरे वक़्तु मुख़्तियारकार काज़ी अहमद, इक़बाल अहमद उॼण, ज़ुबैर अहमद मल्ला ऐं हुसैन बख़्श पिणु मौजूदु हुआ। इन खां अॻु सिंध जे मारूफ़ ऐं भलोड़ सूफ़ी राॻियुनि रिज़वान अली चांडियो ऐं कामरान अली चांडियो, जेके फ़क़ीर मियांदाद सैलानी चांडियो जा फ़र्ज़ंद पिणु आहिनि, तिन आयल महिमाननि जो आदर भाव ऐं शुक्रियो अदा कयो।